नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हुवल अव्वलु वल आखिरु वज़ ज़ाहिरु वल बातिन व हुव बिकुल्लि शैइन अलीम। काबिल एहतराम मुंहिंजा इस्लामी भाइरो ऐं इस्लामी भेनरूं, अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़ात सां मुतालिक़ हिकु मुसलमान खे कीअं अक़ीदो रखणु घुरिजे उन जो तफ़सील कुझु गुज़रियो आहे, कुझु गुज़रंदो। अर्ज़ करियां त अल्लाह ताला क़दीम आहे। अल्लाह ताला जी ज़ात क़दीम आहे। क़दीम जी माना हूंदी आहे त अज़ल खां आहे, अबद ताईं रहंदो, यानी शुरूअ खां आहे। का बि शइ, को बि वक़्तु अहिड़ो कोन हो जो उते उन वक़्त में अल्लाह न हुजे। मूंखे चइबो आहे हुवल अव्वल, अल्लाह फरमा हुवल अव्वल। अल्लाह अव्वल हक़ीक़ी आहे। का बि ॿी शइ कान हुई, अल्लाह हो। ऐं अबद जो मतिलबु हूंदो आहे दाइमी, का बि शइ न रहे पर हू हुजे, जंहिंखे अल्लाह फरमायो अल आख़िर। आख़िर हक़ीक़ी बि अल्लाह आहे। हर शइ फ़ना थी वेंदी, ख़तमु थी वेंदी, लेकिन अल्लाह रहंदो। का शइ कान हुई लेकिन अल्लाह हो, इन खे अव्वल हक़ीक़ी चइबो आहे ऐं अव्वल आख़िर हक़ीक़ी चइबो आहे। अल्लाह ताला जूं जेके सिफ़ात आहिनि उहे बि सभु क़दीम आहिनि। उन्हनि ते बि ज़वाल कोन्हे, शुरूअ खां आहिनि, अबद ताईं रहंदियूं जेके बि सिफ़ात आहिनि। त अल्लाह ताला जूं सिफ़ात जीअं ज़ात क़दीम आहे, ईअं सिफ़ात बि क़दीम आहिनि। इहो ज़िक्र क़ुरान करीम में तफ़सील सां अचे थो। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि तफ़सील सां बयानु फ़रमायो आहे। बाद जे उलमा इन खे अञा बि खोले बयानु कयो, जॾहिं केतिरा सारा फितना बर्पा थिया जेके इस्लामी रूप में हुआ लेकिन गुमराह हुआ। उन्हनि फितननि मां हिकिड़ो फितनो फितने एतिज़ाल ऐं उन खे इख़्तियार करण वारे खे मुअतज़िली चइबो आहे। मुअतज़िला जो फितनो एतिरो आम बर्पा थी वियो जो वक़्त जा बादशाह बि उन में मुब्तला थी विया। त उन दौर में अल्लाह रब्बुल आलमीन उलमा पैदा कया जिन उन्हनि जी सरकोबी कई ताकि जाहिल उन्हनि जे चकर में न अचनि। उन्हनि में इमाम अबुल हसन अशअरी अलैहिर्रहमा आहे, जेके इमाम शाफ़ी अलैहिर्रहमा जा ॿिनि वासनि सां शागिर्द आहिनि। उन्हनि इन अक़ीदे जे मसइले खे ॾाढे वज़ाहत सां बयानु कयो। ॿिया अबू मंसूर मातुरीदी अलैहिर्रहमा आहिनि, जेके इमाम अबू हनीफ़ा अलैहिर्रहमा जा ॿिनि वासनि सां शागिर्द आहिनि। इन्हनि जे ताबीर में थोरो फ़र्क़ु आहे। माना ऐं मतिलब ऐं हक़ीक़त में को फ़र्क़ु कोन्हे। तफ़हीम जे लाइ, सम्झाइण जे लाइ थोरो अंदाज़ उन्हनि जो मुख़्तलिफ़ आहे। इमाम अबुल हसन अशअरी अलैहिर्रहमा फ़रमायो त अल्लाह ताला जूं सिफ़ात असली 7 आहिनि।
सिफ़ात असली 7 आहिनि, उन्हनि खे सिफ़ात ज़ातीअ चइबो आहे। हयात, इल्म, कुदरत, इरादा, समा, बसर, कलाम, ये 7 आहिनि। हयात, इल्म, कुदरत, इरादा, समा, बसर ऐं कलाम, इन्हनि खे सिफ़ात असलिया चइबो आहे, ज़ातीअ चइबो आहे। जेके सिफ़ात असलिया ऐं ज़ातीअ आहिनि उहे अल्लाह ताला जूं जेके सिफ़ात असलिया ज़ाती आहिनि उहे ग़ैर सां ज़िद सां मुतसिफ़ कोन थींदियूं आहिनि। मसलन अल्लाह जी सिफ़त हयात आहे, हयात जो ज़िद मौत आहे, अल्लाह ते मौत नथो अचे। हुवल हय्युल क़य्यूम। अहिड़े तरीक़े सां सिफ़त इल्म आहे, अल्लाह इल्म सां त मौसूफ़ थिए थो लेकिन उन जो ज़िद जहल उन सां मौसूफ़ कोन थींदो। अलीमुम बिज़ाति सुदूर। अल्लाह क़दीर आहे, उन जी सिफ़त कुदरत आहे, उन जो ज़िद इज्ज़ आहे। अल्लाह ताला कुदरत जे ज़िद इज्ज़ सां मौसूफ़ कोन थींदो। इन ते क़यास कजे बाक़ी सिफ़ात के त अल्लाह हय आहे, उन ते मौत कोन्हे। अल्लाह अलीम आहे, जहल खां पाक आहे। क़दीर आहे, इन अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर, इज्ज़ खां पाक आहे। फ़आलुल लिमा युरीद, साहिब इरादा आहे त उन जो ज़िद इरादो न करणु उन खां पाक आहे। समी आहे, समी जा बजा इहो लफ़्ज़ आयो आहे। बसीर आहे, बसीरुम बिमा तामलून। मुतकल्लिम आहे, ये सभु सिफ़ात आहिनि, सिफ़ात ज़ातिया चवरायूं थियूं। ॿियूं आहिनि सिफ़ात फ़ेलिया। सिफ़ात फ़ेलिया उहे आहिनि जो अल्लाह ताला उन्हनि सिफ़तुनि जे ज़िद सां मुतसिफ़ थी सघे थो। मसलन मारणु, त उन जी ज़िद आहे जीआरणु। वो युहयी व युमीत, उहो जीआरे बि थो मारे बि थो। अहिड़े तरीक़े सां इज़्ज़त ॾियणु, तो इज़्ज़ु मन तशाउ, तो इज़्ज़ु मन तशाउ तो ज़िल्लु मन तशा। त इज़्ज़त जी सिफ़त जेका आहे ज़िल्लत, उहो इज़्ज़त बि ॾिए थो, ज़िल्लत बि ॾिए थो, रिज़्क़ बि ॾिए थो। उन जी ज़िद आहे रिज़्क़ न ॾियणु या तंग करणु। अल्लाहु यब्सुतु रिज़्क़ लिमन यशाउ व यक़दिर। त जेके सिफ़ात फ़ेली आहिनि उन जो हासिलु इहो आहे त उन्हनि जे ज़िद सां अल्लाह मौसूफ़ थी सघे थो। मज़ीद वज़ात अल्लामा अबुल हसन अशअरी इहा फ़रमाई त ही जेके सिफ़ात फ़ेलिया वग़ैरह आहिनि इन्हनि जो मंबा सिफ़त कुदरत आहे। अल्लाह चूंकि क़दीर आहे त इन मां ई आहे त अॻियां कंहिंखे जीआरे थो, कंहिंखे मारे थो, कंहिंखे इज़्ज़त ॾिए थो, कंहिंखे ज़िल्लत ॾिए थो। इहे सभु सिफ़त कुदरत मां माख़ूज़ आहिनि। इहा ताबीर कई अबुल हसन अशअरी अलैहि रहमा। अबू मंसूर मातुरीदी अलैहि रहमा फ़रमायो त सिफ़ात ज़ातिया 7 आहिनि, उहे त इहे ई आहिनि जिन जो बयानु थी वियो। अलबत्ता हू 8हीं सिफ़त बि चवनि था त अल्लाह ताला जूं सिफ़ात ज़ातिया 8 आहिनि। 8 आहे तकवीन। तकवीन जो माना आहे कंहिं शइ खे आणणु, वजूद में आणणु। अगरि कंहिं शइ खे पैदा करिणो आहे त पोइ उते सिफ़त थी वेंदी तख़लीक़। कंहिं शइ पोइ अल्लाह ख़ालिक़ आहे। कंहिं शइ खे रिज़्क़ ॾियणु मक़सदु आहे त पोइ अल्लाह राज़िक़ आहे। त हू फ़रमाईनि था ॿियूं जेके बि सिफ़तूं आहिनि उन्हनि जो मंबा तकवीन आहे। सिफ़ात ज़ातिया 8 आहिनि। त इहो ताबीरी फ़र्क़ु आहे, को बि हक़ीक़ी फ़र्क़ु कोन्हे। ॿई शयूं हक़ आहिनि, हासिलु
ॿिन्ही जो हिकिड़ो ई बणिजे थो। इन सां गॾु इहे सिफ़ात ज़ातीअ जेके आहिनि, पोइ चाहे ज़ातीअ असलिया हुजनि चाहे फ़ेरिया हुजनि वग़ैरह, इन में हिकिड़ो ॿियो बहस बि अचे थो, उहो इहो त इहे जेके सिफ़ात आहिनि इहे तरतीब सां आहिनि या अल्लाह जी ज़ात में हिकिड़े ई वक़्त खां आहिनि। मख़लूक़ में त इहे तरतीब सां ईंदा आहिनि। मख़लूक़ में पहिरीं मख़लूक़ पैदा थींदी आहे, ॿारु पैदा थींदो आहे, पोइ वॾो थींदो आहे त पढ़ंदो आहे, अञा वॾो थींदो आहे त नौकिरी मिलंदी अथसि कुदरत, अञा वॾो थींदो आहे त पोइ इरादो हुनखे पावर मिलंदा आहिनि वग़ैरह। इहा शइ इन्हनि शयुनि खां अल्लाह रब्बुल आलमीन पाक आहे, चूंकि अल्लाह ताला क़दीम आहे। जॾहिं क़दीम आहे त इन जी माना बार बार असीं चई आया आहियूं त माना हमेशह खां आहे, हमेशह सदाईं रहंदो। त इहे सिफ़ात इन्हनि में का तरतीब कान्हे, बल्कि अल्लाह हय, अलीम, क़दीर, इरादो करण वारो, समीअ, बसीर, मुतकल्लिम हिकिड़े ई वक़्त में शुरूअ खां आहिनि। इन्हनि में तरतीब कान्हे। इन सां गॾोगॾु हिकिड़ी ॻाल्हि बि अर्ज़ु कंदो हलां त ईअं कोन्हे त अल्लाह ताला पहिरीं कोन हो पोइ थियो, शुरूअ खां आहे। छाकाणि जो अगरि असीं चऊं त हिकिड़ो ज़माने में अहिड़ो वक़्तु बि आयो जंहिंमें अल्लाह कोन हो, पोइ आयो, त गोया अल्लाह पंहिंजे वजूद में कंहिंजो मुहताज थींदो। हालांकि अल्लाहु समद, अल्लाह त बेनियाज़ आहे, कंहिंजो मुहताज कोन्हे। इहे वसाविस ईंदा आहिनि दिलि में, शैतान विझंदो आहे। त इन जे करे इहे साफ़ शयूं इंसान जे दिलि में हुजनि त अल्लाह अबदी आहे, अज़ली आहे, अज़ल खां आहे, कॾहिं बि हिकिड़े लम्हे जे लाइ बि उन ते अदम कोन आयो आहे। इहो ज़रूरी आहे। हिकिड़ो बहस इहो बि ज़हन में बसा औक़ात ईंदो आहे त इहे जेके सिफ़ात आहिनि इहे अल्लाह ताला जो ऐन आहिनि या अल्लाह ताला जो ग़ैर आहिनि, यानी अलॻि आहिनि, या अल्लाह जो ऐन आहिनि। त अक़ीदो इहो ई आहे त इहे सिफ़ात जेके बि आहिनि इहे न अल्लाह जो ऐन आहिनि, न अल्लाह जो ग़ैर आहिनि। ॿियनि लफ़्ज़नि में ईअं बि चइबो आहे त मिन वजहिन अल्लाह जो ऐन आहिनि, मिन वजहिन अल्लाह जो ग़ैर आहिनि। इहा बि हिकिड़ी ताबीर आहे। ऐं हूअ बि ताबीर आहे त इहे सिफ़ात अल्लाह जो ऐन कोन आहिनि। छाकाणि जो अगरि चइजे त इहे अल्लाह जो ऐन आहिनि त ऐन हुजण जो मतिलबु हूंदो आहे त इहे ॿई शयूं पाण में जुदा न थियनि। ॿिन्ही जो मफ़हूम जे एतबार सां मिसदाक़ हिकु ई हुजे, इहो ज़ाहिर आहे त सही कोन्हे। छाकाणि जो सिफ़ात हिकिड़ी ज़ाइद शइ हूंदी आहे। त अगरि चइजे त सिफ़ात अल्लाह जो ऐन आहिनि त पोइ इन जो मतिलबु इहो थींदो त हर वक़्तु उहे सिफ़ात अल्लाह सां आहिनि, त चइबो त उन्हनि में कंहिं बि क़िस्म जी ग़ैरियत कान्हे। इहो सही कोन्हे। इन करे चयो वियो त सिफ़ात अल्लाह जो ऐन कोन आहिनि, वरना बसि पोइ हिकिड़ी ज़ात थी वञे। अगरि असीं अलीम चऊं त ठीकु आहे। बादियूं नज़र में मुस्लमान जॾहिं अलीम चए थो या आलिम चए थो त यकदमि उन जे ज़हन में अल्लाह ई अचे थो। पर जॾहिं असीं ख़ुदि आलिम ॿिए कंहिंखे चऊं था त ओॾी महिल अल्लाह जो तसवुरु कोन थो अचे। अगरि सिफ़त इल्मु अल्लाह जो ऐन हुजे हा त पोइ अल्लाह जो नालो वठूं तॾहिं बि सिफ़तूं उन सां गॾु। अगरि सिफ़तुनि जो नालो वठूं त उन मां बि मुराद अल्लाह हुजे, हालांकि कॾहिं कॾहिं अल्लाह मुराद कान हूंदी आहे। जीअं मूं अर्ज़ु कयो त को वॾो आलिम आहे, उनखे आलिम चऊं था, अलियाज़ बिल्लाह उते अल्लाह जो तसवुरु बि कोन थो थिए। अहिड़े तरीक़े सां
ईअं बि कोन्हे त इहे सिफ़ात अल्लाह जो ग़ैर आहिनि, छाकाणि जो अगरि चइजे त इहे सिफ़ात अल्लाह जो ग़ैर आहिनि यानी इहे जुदा आहिनि त पोइ लाज़िम ईंदो अल्लाह जो वजूद हुजे, कमाल अचे थो सिफ़ात जे ज़रिए सां। जॾहिं सिफ़ात जुदा थी वियूं त पोइ गोया अल्लाह कमाल खां ख़ाली थी वियो, हालांकि अल्लाह ताला हिकिड़े लम्हे जे लाइ बि कमाल खां ख़ाली कोन्हे। इन जे करे ईअं ई अक़ीदो रखिबो त अल्लाह ताला जूं जेके सिफ़तूं आहिनि इहे अल्लाह जो ऐन बि कोन आहिनि, इहे अल्लाह जो ग़ैर बि कोन आहिनि। ऐन बि कोन्हनि जो मतिलबु इहो आहे त इहे हिकिड़ो ई मिस्दाक़ सम्झियो वञनि, ईअं बि कोन्हे। ग़ैर जो मतिलबु इहो आहे त उहे जुदा, अल्लाह जुदा, ईअं बि कोन्हे, बल्कि गॾु आहिनि, मिन वजहनि गॾु आहिनि। जंहिंखे मूं इब्तिदा में ताबीर कयो त अल्लाह जी सिफ़ात मिन वजहनि ऐन आहिनि, मिन वजहनि ग़ैर आहिनि। बाक़ी गुफ़्तगू इंशाअल्लाह सुभाणे कंदासूं। अल्लाह ताला असांखे पंहिंजे अक़ीदे तौहीद खे दुरुस्त करण जी सही ऐं उन ते इस्तिक़ामत नसीब फ़रमाए। जेको अकाबिर जो अक़ीदो आहे उन जे मुताबिक़ असांखे अक़ीदो रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।